अज दिलर पा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह यो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो आमिना की जोड़ी दी नूर सा भरपूर आया मुबारक जड़ले अर्शों मल कर होरा औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जबल वरन का मुरसल प्यारे जबल वरन का जबल वरन का मुरसल प्यारे कलमों पाक पढ़ायो मालिक जी महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सावन जो मिलाद मनायो मालिक जी महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। आया सथियाम बारो चा बंभोर में पसी पहर पुनुओ जी नुसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन साखों मुकियो। मिठड़े मोहम्मद नूर पंजे सा मिठड़े मोहम्मद मिठड़े मोहम्मद नूर पंजे सा दुनिया के चमकायो मालिक जी महबूब दुनिया में जलवो
इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसीअ लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 46 प्रोग्राम आलमी औताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। तरीक़ो मिसायो वा मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो वा। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोको ही प्रोग्राम रबीउल अवल शरीफ़ रबीउल नूर माह रबीउल अवल जी आमद ते आकाए दो जहां फ़ख़्र इंसो जां सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में रबीउल अवल शरीफ़ जी इब्तिदा जे सिलसिले में मौलूद शरीफ़ जे मौज़ूअ ते अवां जे समाअतुनि ताईं पहुचायो पियो वञे। सोहणे नबीअ जी महफ़िल में अज इज़हार करमी गायो वा। ही प्रोग्राम अव्हां लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कयो वेंदो आहे। अज फरमायो वा सवन जो मिलाद मल्हायो वा मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो वा। जी सजणो, मौलूद शरीफ़ जे हवाले सां ही असांजो प्रोग्राम आहे। मौलूद अरबीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नओं ॼावल ॿार, पर सिंधी शाइरीअ में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खे बुनियाद बणाए संदसि सिफ़त शान जे बयान खे मौलूद चवंदा आहिनि। जलवो अज फरमायो वा जलवो अज फरमायो वा सवन जो मिलाद मल्हायो वा मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो वा। मौलूद में नबी साईंअ जी साराह सां गॾु संदन रोज़े जी ज़ियारत मेराज वारे वाक़े खे बि मौज़ू बणायो वेंदो आहे। सिट्रा जे हिसाब सां मौलूद वाई या काफ़ीअ जहिड़ो हूंदो आहे, सिर्फ़ु उन में म्यूज़िक न थींदी आहे। क़दीम दौर में शाह इनायत रिज़वी 1644 खां 1713 ईस्वी जे दौर में गुज़रियो आहे। उन जे वाइन में मौलूद जी सिन्फ़ मौजूदु आहे। फरमायो वा सवन जो मिलाद मल्हायो वा मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो वा। आमद में मौलूद जो इब्तिदाई वॾो शाइर मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी कल्होड़नि जे दौर में थी गुज़रियो आहे, जंहिंजो हिकु मशहूरु मौलूद आहे त मुनारा मीर मुरसल जा ॾिसां शल ॾेह खे ॾोरे। नूर पंजे सां दुनिया खे चमकायो वा मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो वा जलवो अज फरमायो। जी सजणो, मुंहिंजे आकाए दो जहां फ़ख़्र इंसो जां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे ऐं आमद जो हिकु ख़ूबसूरत लाॾो अव्हां खे वरी ॿुधायूं था। असांजे सिंध जे तमामु बहितरीन सनाख़ा मोहतरम करीम बख़्श मलिक जी आवाज़ में, इन उमेद सां तव्हां सॼण अॼोके हिन ख़ुसूसी प्रोग्राम मौलूद जे मौज़ूअ ते जेको हली रहियो आहे इन में गॾु हूंदा। हर हंध थिया हुबकार आयो मोहब मके में आ, पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ, पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ। रबिउल अवल में रंग रची विया, मिठड़ो अची वियो मेल मची विया, मिठड़ो अची वियो मेल मची विया। सोरी रात सलात जी थी झर झक में छुगार, अल्लाहुम्मा सल्ली अला हुरन मजोगार।
बख्शी अज नई जिंदगी हर सासी खे सरदार ओ गुलाम नबी गुलहार जो पाता जी जलामन रबियुल अव्वल में रंग रची विया मिठड़ो अची वियो मेला मची विया मिठड़ो अची वियो मेला मची विया पुट पैदा थिया सब ॿार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ हर हंद थिया हुबकार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी सोर रात सतार गई या सतारी सारी उतन बेतरबिय में झटपट कई झुकण वारी किया मौत करे जद सूरत सुहारी गुलाम नबी फौरन फुटी कई गुलन गुलजारी अज चन से चौधारी दिनी मालिकम के पाक के आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी कोट किसरा में प्यादार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुबकार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ ओल हाओ भर दखणे उत्तर खुशी हुजूर जी थी वई घर घर खुशी हुजूर जी थी वई घर घर कया भोए सोना सिंगार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ हर हंद थिया हुबकार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ साथ कमल का सजन जद आयो सबन नबिन मीलाद मल्हायो साथ कमल का सजन जद आयो सबन नबिन मीलाद मल्हायो सबन नबिन मीलाद मल्हायो रुगो इब्लिस कई नहकार आयो मोहब मके में आ पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आ छड़ दुनिया जाद गयार तू भर चूंडी शरीफ में आ फिद दिलड़ी बाग बहार तू भर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिसायो वा मालिक जी महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जी महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। प्रोग्राम आलमी उताक में हिक बेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिक विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था अवां सजणनि जा प्यार भरिया पैगाम ऐं नीह भरिया नियापा।
तोराइता आहियूं मोहतरम अज़मतुल्लाह मेमण अवां पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ींदे अॼोके हिन महफ़िल मीलाद मौलूद शरीफ़ वारे प्रोग्राम आलमी उताक में शामिल आहियो। मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब अवां जी महिरबानी, अवां खे भली कार। अब्दुल रशीद सारियो अवां खे प्रोग्राम में भली कार। काठोड़ खां मोहतरम साईं अल्लामा सिराज अहमद लाशारी ताहिरी पाण सां गॾु आहिनि। साईं अवां खे प्रोग्राम में भली कार। सदाम जान अवां खे भली कार। वफ़ा यासीन आराई सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम। वफ़ा यासीन सां गॾु फैज़ मोहम्मद लाशारी पाण खे दादू खां ॿुधे पियो, लिखनि था झूमी झूमी जशन असां जाम कंदासीं, मीलाद जी ख़ुशी सरेआम कंदासीं। तमामु पिरी प्यारनि दिलवारनि दोस्तनि खे जश्न ईद मीलादुन्नबी जूं लख लख मुबारकूं। फैज़ मोहम्मद अवां जी महिरबानी। ग़ुलाम मुस्तफ़ा शहाणी पाण सां गॾु आहिनि कश्मीर खां, अवां जी महिरबानी। ग़ुलाम मुस्तफ़ा हाफ़िज़ बदरुद्दीन आगरो दरगाह सखी सैदी मुसाणी जा पेश इमाम आलमे दीन दीनी स्कॉलर साईं बदरुद्दीन अवां जी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं मोहबतूं असां सां गॾु आहिनि। फ़याज़ अहमद पाण सां गॾु आहिनि, चवनि था पहिरियों भेरो अवां जे प्रोग्राम में आया आहियूं। सुहिणा अवां लिखियो आहे सलाम या अली मदद भा मौला अली मदद। अवां पहिरियों दफ़ो आया आहियो, उमेदु आहे त हिन प्रोग्राम में रोज़ जे मामूल जीअं शामिलु थींदा रहंदा। अवां खे भली कार। अब्दुल हफ़ीज़ भलाई सलाम चवनि था। भा वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। फैज़ मोहम्मद अवां जी महिरबानी, अवां जा कुर्ब लख लाइक। दुनिया में जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, सावन जो मिलाद मनायो, मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। औरत जी सरणो अॼोको लोक अदब सिलसिले जो ही 46हों प्रोग्राम आहे, जंहिंजो मौज़ू आहे मौलूद। ॻोठाणी ऐं अवामी शाइरीअ जे हवाले सां जॾहिं असां तहक़ीक़ कयूं था त सिंधीअ में नातिया शाइरीअ जे ख़ासि ॻोठाणे ऐं अवामी सिन्फ़ मौलूद आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे नओं ॼावल ॿार। जीअं त पाण सॻोरनि जे अचण सां कुफ़ुर ऐं इल्हाद, शिरक ऐं बिदत जी ऊंदहि ख़तमु थी, अमुन ऐं सुकून, इंसानियत ऐं भलाई जो दौरु आयो। उन करे पाण सॻोरनि जी विलादत खे इंसान जी फलाह ऐं बहितरी लाइ हिकु महवर, मर्कज़ ऐं कारण तसवुरु करे संदन ज़ात अक़दस जी सना ऐं सिफ़त लाइ मौलूद इस्तेमालु कयो वियो। मौलूद ठेठ सिंधी सिन्फ़ आहे, जंहिंमां सिंध वासियुनि जी पैगम्बर इस्लाम सां अक़ीदत ऐं मुहबत वाज़े थिए थी। मौलूद ख़ासि सिंधी माहौल जी पैदावार आहे ऐं सिंध में इराइज आहे। ही सवाइ कंहिं साज़ ऐं सरोद जे मख़सूस आवाज़ में ई ॻायो वेंदो आहे। मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो, जलवो जंहिंजे ॻाइण जो अंदाज़ मुनफ़रिद ऐं अनोखो, जंहिंखे ज़रे मातर उबराई तज़ ऐं मसनूइयत नुक़सान रसाए सघे थी। हिन जे ॻाइण में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जी मुहबत, अक़ीदत ऐं फ़ना फ़िर रसूल वारी कैफ़ियत जो हुजणु ज़रूरी आहे। दुनिया में जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, सावन जो मिलाद मनायो, मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। मौलूद ख़ासि करे समाज मजलिसुनि, इल्मी दरसगाहुनि, मस्जिदुनि, आलिमनि जे मजलिसुनि, उर्सनि, ईदुनि बरादनि जे मौक़नि ऐं आम ख़ासि जे शुगल वारनि कचहरियुनि में आम पढ़ियो वेंदो आहे। सिंधी अदब जी तारीख़ में सन 11वीं सदी हिजरीअ में मियों शाह इनायत रिज़वी पंहिंजी नातिया वाई या काफ़ीअ खे बाक़ाइदे मौलूद सॾियो। अज फरमायो, जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, सावन जो मिलाद मनायो, मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो।
चओ सलवातूं सिदक सी इह मौलूद मुदाम। हूअं बि फ़नी सिटरा जे लिहाज़ खां मौलूद वाई ऐं काफ़ीअ जी हैयत में मिले थो, पर मौलूद खे जंहिं नओं रूप ऐं असलूब ॾेई पेश कयो उहो मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी आहे। हू सिंधी शाइरनि में मौलूद जी अलामत आहे। हिन मौलूद में नवाण ऐं जिद्दत पैदा करे हिन सिन्फ़ खे सिंध जे अवाम में मक़बूल बणायो। ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं सिंध जे ॻोठनि, शहरनि, वाहण ऐं वस्तियुनि में दीनी महफ़िलुनि, शादियुनि ऐं ग़मियुनि में बि निहायत ख़ुश इल्हानी सां मौलूद शरीफ़ पढ़िया वञनि था। जी सलनो, अवां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो आलमी औताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था शफ़ीक़ अहमद क़ादरी जो ख़ूबसूरत आवाज़, गुल हसन गुल सोलंगी जी ख़ूबसूरत शाइरी। खत्म करी मुजारा अल्लाह जा दिल पर प्यारा वडो शान सजण तुझो कुर्बाइता कुर्बन वारा मुझा मिठड़ा मदीने वारा अल्लाह जा दिल पर प्यारा वडो शान सजण तुझो कुर्बाइता कुर्बन वारा गुल हसन सो लगी चए गाया
शान सजण आ तुझो कुर्बाए ता कुर्बन वारा वडो शान इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसीअ लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 46हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरनि खे सिक भरियो सलाम। मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था अव्हां जा मोहबत भरिया मैसेज ऐं नींहं भरिया नियापा। दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी अव्हां जी महिरबानी। अव्हां प्रोग्राम खे दिलि सां पसंदि कयो पिया। RJ साहिल बलोच लिखनि था माशाअल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम। हिकु मौलूद शरीफ़ जी फरमाइश कजे थी अगरि पूरी थी सघे। जी सजण जेकॾहिं मुंहिंजी प्ले लिस्ट में हूंदो त ज़रूरु अव्हां जी फरमाइश पूरी कबी। असांजे सिंध जे नाले वारे सनागो शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी खे मदीने मुनव्वरा मां दिलि जे गहराइनि सां भलीकार। मोहतरम अब्दुल्ला गफ़ारी पाण सां गॾु आहिनि दरगाह रहमतपुर शरीफ़ लाड़काणे खां। मोहम्मद मोहसिन साईं लिखनि था साईं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर मुबारकूं अव्हां खे बि लख लख मुबारकूं हुजनि मीलाद शरीफ़ जे आमद जूं। में जलवो अज फरमायो आमद सरकार जी आमद मरहबा दिलदार जी आमद मरहबा। मोहम्मद मोहसिन लिखनि था थी गरम हवा थदी हीर पई जॾां आया मदीने दा साईं खुल उम्मत दी तकदीर पई जॾां आया मदीने दा साईं हर ख्वाब दी थी तबीर पई जॾां आया मदीने दा साईं थी दुनिया दी मुहसन तमीर पई जॾां आया मदीने दा साईं। आयो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो औरत मोहतरम मोहम्मद निसार अव्हां जी महिरबानी लिखनि था अस्सलाम वालेकुम साईं इंडिया भुज कच्छ खां तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। मोहम्मद निसार अव्हां खे आलमी उताक में भली कार ऐं रबीउल अव्वल जी आमद ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान जी सिन्फ़े मौलूद जो ही अॼोको प्रोग्राम आहे। मोहतरम RJ साहिल बलोच अव्हां फरमाइश कई आहे त अमड़ तुंहिंजी लोली इहो रंग लायो। यकीनन इहो हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो तमामु मक़बूल तरीन शेर आहे ऐं कोशिशि कयां थो जेकॾहिं मूंखे नेट सहूलियत ॾिनी ऐं बिज़ी न आहे त अव्हां ताईं इहा नात पहुचाइण जी कोशिशि कयूं था। जे न त हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जे पंहिंजे आवाज़ में मौलूद शरीफ़ जी तमामु ख़ूबसूरत अॼोकी जेको आहे मौलूद शरीफ़ उहो अव्हां जे समातुनि ताईं पहुचाईंदासीं। मुख़्तियार अली अव्हां जी महिरबानी अव्हां खे भली कार। मोहतरम जमालदीन भलाई लिखनि था अस्सलाम वालेकुम जिदे मां दोस्त अकबर मीर हसन मज़ार सतार जमाली अब्दुल अज़ीज़ पिराड़ो अहमद शाहानी प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। सजण अव्हां खे भली कार। जमालदीन अॼोके हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले जे 46हें प्रोग्राम जी शुरूआत अव्हां जे ख़ूबसूरत आवाज़ सां कईसीं। उमेद आहे तव्हां ॿुधी हूंदी। मोहतरम मोहसिन कासमी चांडियो साहब लिखनि था सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया महबूबनि जी आमद वारे वार तां सदको वञा 12 रबीउल अव्वल सूमार तां सदको वञा। यकीनन मोहम्मद उस्मान महर लिखनि था साईं संगत जी ख़्वाहिश आहे तव्हां पंहिंजे आवाज़ में मौलूद शरीफ़ ॿुधायो अगरि मुमकिन आहे। असदुल्ला तुन्यो मुजीबुर रहमान तुन्यो सैफुल्ला तुन्यो सखर खां गॾु आहिनि। जी सजण बिल्कुलु अव्हां जी फरमाइश जो ज़रूरु पूराओ कबो ऐं अॼु मां अव्हां खे पंहिंजे आवाज़ में इंशाअल्लाह ज़रूरु नात ॿुधाईंदुसि। कोहिस्तान थाणे बुला खान खां तमामु नाले वारो शाइर
मोहतरम आबिद अज़ीज़ ख़ास खेली गॾु आहे। आबिद अज़ीज़ जो ॿियो मजमूओ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाह जे तरफ़ां तोहफ़तुस्सालिहीन किताब छपजी हिन रबीउल अव्वल जे शुरूआत में मार्केट में अची चुको आहे ऐं यकीनन आबिद अव्हां जी महिरबानी, अव्हां जा कुर्ब असां सां गॾु आहियो ऐं अव्हां जूं मुहबतूं असां सां गॾु आहिनि। जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो आमद में हो मोहतरम आबिद अज़ीज़ अव्हां जो छपियल किताब उन जी ख़ूबसूरत सिटरुनि खे सामईन जे समाअतुनि ताईं पहुचायां। ख़ुदा जी ख़ल्क़ जो रहबर मुहम्मद मुस्तफ़ा आहे, सखी सुहिणो सचो सरवर मुहम्मद मुस्तफ़ा आहे, इमामुल अंबिया महबूब जो आला लक़ब आहे, ख़ुदा जी ज़ात जो मज़हर मुहम्मद मुस्तफ़ा आहे। जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो मिठे मालिक घुराए पो कयो दीदार दिलबर जो, मिलियो मेराज जो मंज़र मुहम्मद मुस्तफ़ा आहे, कंदो महबूब महशर में शफ़ा बदकार बाननि जी, असां आसिन जे लाइ आदर मुहम्मद मुस्तफ़ा आहे। पढ़न सलवातूं सैयद ते मलाइक जिन बशर सारा नबियन में जो अवल नंबर मुहम्मद मुस्तफ़ा आहे। लिखे छा नात ख़ास खेली सचे सरदार सैयद जी, चवे आबिद सदा बेहतर मुहम्मद मुस्तफ़ा आहे। अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जावेद भी मोहतरम आरजे साहिल बलोच साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां जूं मुहबतूं कोशिशि कयूं था त हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जी तमामु ख़ूबसूरत नात अव्हां जी समाअतुनि ताईं पहुचाइजे। मुख़्तियार अली, अव्हां जी महिरबानी। मोहम्मद क़ासिम लिखनि था, वया ॾुख ॾोलावा सजण जे अचण सां, सुका वण थिया सावा सजण जे अचण सां, रबीउल अव्वल जी भली रात आई, हबीबन करीमन संदी ज़ात आई, थिया कम सणावा सजण जे अचण सां, इल्म ऐं अदब जा अची गॾु थिया ॼाणू, ॾिसी चंड अमा जो मुर्किया कुलई माण्हू, पंहिंजा ऐं परावा सजण जे अचण सां, ज़माने जा सारा ज़मींदार ख़ुशि थिया, कमी कासबी कुल कमदार ख़ुशि थिया ख़ुशकारावा सजण जे अचण सां, भली रात उन में दुनिया जे चमन ते ॼणिया माइरुनि पुट हुया हर वतन में, हड़ई जाम जावा सजण जे अचण सां, अठई बार कल्ला बिना देर बारिश, उठी बार कल्ला बिना देर बारिश, सवें साल बरंदड़ वया विसी आतश, उझी विया उलावा सजण जे अचण सां, मके पाक सां थी वॾी वई भलाई, रुगो मान मोहसिन थिया ख़ुशि खुदाई, घटिया ग़म जा रावा सजण जे अचण सां। मोहम्मद मोहसिन, अव्हां जी तमामु ख़ूबसूरत तख़लीक़ सजणनि जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं। का मुरसल प्यारे जबल वणन का मुरसल प्यारे कलमो पाक पढ़ायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। मोहतरम आबिद अज़ीज़ लिखनि था त मिठो महबूबा आयो, पढ़ो सलवातूं सैयद ते, ख़ुदा ख़ुदा है फरमायो, पढ़ो सलवातूं सैयद ते, यकीनन मुंहिंजे महबूब आका ते किरोड़ दरूद हुजनि। मिठड़े मोहम्मद नूर पंजे सां दुनिया खे चमकायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो।
सरणो ॻाल्हि हली रही आहे मुंहिंजे आका जे आमद जी। उहो मक्की महबूब, उहो मदनी महबूब जंहिंजी अज़मत ई निराली आहे। उन महबूब जे गुंबद ख़ज़रा जी अज़मत तां क़ुर्बान वञूं। उहो शहर अजीब आहे, सुकून जो शहर आहे, मुहब्बत जो शहर आहे, एहतराम जो शहर आहे, बरकत जो शहर आहे। मदीनो उहो शहर आहे जंहिं शहर सां जेतिरी मुहबत कई वञे थी उहा घटि आहे। कॾहिं बि कंहिं शहर खे कंहिं वाहिद हस्तीअ जे करे एतिरी मुहबत न मिली आहे। कॾहिं बि कंहिं शहर सां एतिरनि माण्हुनि पारां इश्क न कयो वियो आहे जेतिरो हिन शहर में गुंबद ख़ज़रा जे हेठां आरामी उन हस्तीअ सां कयो वियो आहे। ही शहर बि कोई शहर आहे, हिन शहर जी छा ॻाल्हि कजे। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह त मदीने में पेर उघाड़ा करे हलंदो हो। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर वांगुरु ऐं पाण मदीने खां तमामु घटि ॿाहिरि निकिरंदो हो। खेसि इहो ख़दशो हूंदो हो ईअं न थिए जो संदसि मदीने खां ॿाहिरि वफ़ात थी वञे ऐं हू मदीने जी मिटीअ में मदफ़ून थियण खां महरूम थी वञे। इमाम मालिक खे मदीने में ई जन्नतुल बक़ी में दफ़न थियण जी सआदत हासिल आहे। जी सरणो अवां जे समाअतुनि ताईं असांजे तमामु बहितरीन नौजवान सनाख़्वा ऐं महफ़िल मौलूद जे हवाले सां, ग्रुपनि जे हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां उन जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं। हींअर अवां जी समाअतुनि ताईं मोहतरम ज़ीशान अली क़ासमी जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अब्दुर्रहीम अज़मी जी शाइरी। शुक्र कबा के गाल जाचो हाणे फिक्र कबा महबूब मिलियो लख शुक्र कबा के गाल जाचो। चंद्र पील वल जो आहे बीठो सलेवात बड़ी सजे ॾींह ॾिठो। चंद्र पील सलेवात पढ़ी सजे
सुना तूं चई मसरूर जमायत जा अंदर कबा कंहिं ॻाल्हि जा छो हाणे फिक्र कबा महबूब मिलियो लख शुक्र कबा कंहिं ॻाल्हि जा छो हर चीज ॾिनी ॾिस बारिया पर परवर की न पचारिया हर चीज ॾिनी ॾिस बारिया पर परवर की न पचारिया हीअ नेमत या दियारिया अहिड़ी नेमत जा छो न कदर कबा कंहिं ॻाल्हि जा छो हाणे फिक्र कबा महबूब मिलियो लख शुक्र कबा कंहिं ॻाल्हि जा छो इहो अज़मी अक़ीदो रखियो मीलाद में ॾींदो केरु करो इहो अज़मी अक़ीदो रखियो मीलाद में मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो आमद में हो अहिड़ो असर जो जी सुणो फ़कीर ज़ीशान कासमी जे आवाज़ में हमारे समातुन ताईं मोहतरम अब्दुर्रहीम अज़मी जो ख़ूबसूरत मौलूद पहुचायोसीं प्रोग्राम में हिक विख अॻिते वधाईंदे शामिल कयूं हमारा मोहब्बत भरिया मैसेज मोहम्मद उस्मान महर रवां जी मेहरबानी लख लाइक दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में मोहम्मद उस्मान महर लिखन था मेरे हाथों से सांसों से खुशबुएं जाती नहीं मैंने इसमें मोहम्मद को लिखा बहुत और चूमा बहुत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर मोहतरम दोस्त मुमताज़ सांदल सोमरो लिखन था वहदहू ला शरीक लहू जनोतो से ईमान तन मञो मोहम्मद कारणी कलब साण लिसान उए फ़ाइक में फरमान अवतड़ कहन ओलिया मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जो ख़ूबसूरत आलाप अज फरमायो जावेद जी सजणो आलमी ओताक लोक अदब जो प्रोग्राम जंहिंमें अव्हां ॿुधी रहिया आहियो अॼोको ही प्रोग्राम मौलूद जी सिन्फ़ ते ऐं ज़िक्र हली रहियो हो सुणे महबूब आका जे मदीने शहर जो जी महफिल में अज इज़हार कर मदीनो मदीनो आ मदीनो छा आहे आउं त बयान ई नथो करे सघां लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि जो ई सहारो वठिणो थो पवे सवन जो मिलाद मनायो मालिक जे साईं फरमाइनि था त वऊं मदीने मंगणा अखियूं पेर करे जिते मोहम्मद माणकी मोहम्मद मीर जी जरकियो जोत करे पसियो जोत जमाल जी उम्मतिन नेण ठरे प्रीतों पेर भरे कज ज़ियारत ज़ौक़ से मौला 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 मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो ऐं जेके मके मां थी मोटन था मदीने में रोज़ो पाक रसूल जो अखियुनि सां पसंदि था तंहिंजा केॾा न भला भाग हूंदा आहिनि वॾो भाग संदोन जे मको भेटे आया वञी सो ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो तन का पाक थियो जबल वणन का मुरसल प्यारे जबल वणन का उहो रोज़ो मुबारक असां सभिनी जी मुहबत ऐं उमेदुनि जो मर्कज़ आहे ऐं उन में हिकु अहिड़ो शख़्स आरामी आहे
जेको सॼी दुनिया में तब्दीली ऐं इनकलाब जो रहबर आहे। जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। जंहिंजे आंदल इनकलाब माण्हुनि जूं तक़दीरूं बदिलाए छॾियूं, संदन उन आंदल इनकलाब में तब्दीलीअ ते जेतिरो सोचिजे थो, जेतिरो गौर कजे थो, त अजब वठियो वञे। मिठड़े मोहम्मद नूर पंजे सां दुनिया खे चमकायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। मूं वटि त रुगो उधारा लफ़्ज़ आहिनि जेके महबूब मदनीअ जूं कायाऊं लिखनि था। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जे सभु कंहिं जीअसीं दर्शन दारों धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा वेही कहिड़ा लिखां। मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। उन अज़ीम हस्तीअ जी छा वाखाण कजे जंहिंजा असीं उम्मती आहियूं, जंहिंजी मुहबत जे अॻियां हर मुहबत ही चाहे। यकीनन मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत तमाम मथ भरी शान ऐं मान वारी आहे। महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे। जी सुणो, अवां पहिरीं प्यारनि दोस्तनि दिलवारनि जी ख़्वाहिश ते खोड़ सारनि प्रोग्रामनि खां पोइ अॼु शामिलु कयूं था सिंध जे तमामु नाले वारे आशिक़ रसूल शाइर ऐं सनाख़्वा मोहतरम हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह ऐं हाजी अब्दुल हक़ जे आवाज़ में ही आका जे आमद जो ख़ूबसूरत मौलूद। बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह हमें नूर गुलाब जे गुल खां हमें नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जट आया काशे भी न जाना जट आया काशे भी न जाना थी मेहरबानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी
खणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुला बजे गुल खाना झुक जानी बिस्मिल्लाह मोहम्मद मोहम्मद दादा मोका पोत मथा पड़ पड़दा मोहम्मद मोहम्मद चवदा मोका पोबी मथन पड़ पड़दा मोहम्मद मोहम्मद चवदा मोका पोबी मथन पड़ पड़दा सा तोड़न भाई आजल तो सा तोड़न भाई आजल यार यारानी बिस्मिल्लाह तो सा तोड़न भाई आजल तो सा तोड़न भाई आजल यार यारानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखनी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुला बजे गुल खां मुँह में नूर गुला बजे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखनी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह इब्राहिम इस्माइल बितोते इब्राहिम इस्माइल बितोते जिब्राइल बितोते इब्राहिम इस्माइल बितोते बिन दिल बरन नबी जे है बिन दिल बरन नबी जे दुआ गुल जी निशानी बिस्मिल्लाह बिन दिल बरन नबी जे है बिन दिल बरन नबी जे दुआ गुल जी निशानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखनी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुल ला बजे गुल खां मुँह में नूर गुला बजे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह पालो न काला गर्दी जो न मने उन्हें अज मर्जी लज पाल न काला गर्दी जो न मने उन्हें अज मर्जी लज पाल न काला गर्दी जो न मने उन्हें अज मर्जी नूर मोहम्मद मजणो फर्जी नूर मोहम्मद मजणो फर्जी जात नूरानी बिस्मिल्लाह नूर मोहम्मद मजणो फर्जी नूर मोहम्मद मजणो फर्जी जात नूरानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखनी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह दर हथ नैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हथ नैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हथ नैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना अपो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह अबो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखनी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह कर दो मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में शहर चवात चढ़े हर ठागे
शेर चवा त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर चवा त चवे हर ठागे शेर चवा त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह दर हथ न जनाना मामा लो मुझा बचड़ा बाना दर हथ न जनाना मामा लो मुझा बचड़ा बाना दर हथ न जनाना मामा लो मुझा बचड़ा बाना अपो बेटो जो बानो मुझी अपो बेटो जो बानो मुझी अमर दीवानी बिस्मिल्लाह अबो बेटो जो बानो मुझी अबो बेटो जो बानो मुझी अमर दीवानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह दर्द मुबारक दिल में सागे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में साधे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में साधे काथे कह महफिल में काहे शेर चवा त चवे हर ठागे शेर चवा त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर चवा त चवे हर ठागे शेर चवा त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह गुलाम नबी बिन हूं दो छा लिखेगी बयान महबूबन मुहाबे मिठा मिला मान अजीबन आगे कम थी आसान मेहर में तने ते मोहबा मेहरबान हाणे जुड़ियल जो ध्यान शल सदाई हुजे सजण में गुलाम लबीब न हूंदा हाजी गुलाम नबी बिन हूंदो तबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बिन हूंदो एक फना थी वेंदो थींदो मुल्क फना थी वेंदो थींदो इश्क न फानी बिस्मिल्लाह मुल्क फना थी वेंदो थींदो मुल्क फना थी वेंदो थींदो इश्क न फानी बिस्मिल्लाह बेशक आगे बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां मोहम्मद नूर गुलाब जे गुल खां
नाजुक जानी बिस्मिल्लाह दर्द मुबारक दिल में साधे काते कहना है फिल में तो जो दर्द मुबारक दिल में साधे काते कहना है फिल में चाहे शेर जमात चले हर टागे शेर जमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर जमात चले हर ठागे शेर जमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब दे गुलखा मुहम्मद नूर गुलाब दे गुलखा नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब दे गुलखा मुहम्मद नूर गुलाब दे गुलखा नाजुक जानी बिस्मिल्लाह दुनिया में जलवो अज फरमायो अल्लाह अकबर नारो लगो प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था अव्हां जा मोहब्बत भरिया मैसेज अॼोके हिन शानदार अज़मत वारे प्रोग्राम महफ़िल मौलूद में। फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सवन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। मोहतरम मोहम्मद साले अब्बासी लाड़काणे खां पाण खे ॿुधनि पिया ऐं चवनि था आका जी आमद सुभान अल्लाह। यकीनन आका जी आमद ही रहमत वारो हबीब काइनात जो कारणी जेको दुनिया जो शहनशाह आहे असांजो मदीने पाक जो रवासी शाइर इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो ॾाहो शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो लिखे थो त ईदूं कंदासीं महीनो अफ़ज़ल ख़ैर सां मोटी आयो आहे 12 सूमर रबीउल अव्वल ख़ैर सां मोटी आयो आहे। शहर मुबारक मक्के मुकर्रम में हज़रत अब्दुल्लाह जे घर में बरसण ला भरजी बादल ख़ैर सां मोटी आयो आहे। आमद जी ख़ुशबू थी अचे अॼु मस्जिद जे मीनारनि मां माह मिठे जा हर जा थिया हुल ख़ैर सां मोटी आयो आहे। हार गुलनि जा हिक ॿिए खे अॼु पाड़े सिरी पाराइनि था घर में खिंडराए सभई चवनि गुल ख़ैर सां मोटी आयो आहे। वेई ख़िज़ां ऐं वेई ख़िज़ां ऐं पत झुड़ वेई आई बहार जी मौसम आहे। आसवंदन जो रहबर रावल ख़ैर सां मोटी आयो आहे। पढ़नि दुरूद सलाम था आशिक नातिन जा नज़राना ॾेई चवनि था मोहसिन भाग्य भरजल ख़ैर सां मोटी आयो आहे। मोहतरम मोहम्मद साले अब्बासी चवनि था तमाम आशिकान रसूल खे आका जी आमद मुबारक। सजणा खे मुबारकूं आका जे आमद जूं। मोहतरम जोखियो नईम गडाब कराची खां हींअर प्रोग्राम खे जॉइन कयो आहे। लिखनि था अस्सलाम वालेकुम साईं बहितरीन प्रोग्राम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। गाज़ी खान जतोई पारां आशिकान रसूल खे आमद आका मुबारक। भा वॾी महिरबानी मोहम्मद साले गाज़ी खान अवां जी महिरबानी। यकीनन
लिखी कहिड़ी लिखां प्यारा सना ख़्वानी मुहम्मद जी, असां उम्मत अणखुटा महिरबानी मुहम्मद जी। हवा आदम बि थिया आहिनि नबीअ जे नूर मां पैदा, ॿुधी अहमद इस्म जन कई क़दुरदानी मुहम्मद जी। रवानो थी जॾहिं हलियो हो हज़रत नूह जो ॿेड़ो, तॾहिं बि ज़ात हुई क़ाइम बका बानी मुहम्मद जी। फरमायो जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, सवन जो मिलाद मनायो, मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। वया पुट पीउ विछड़ी हुआ नबी याकूब ऐं यूसुफ मिलायई पोइ वरिहनि खां हुई एहसानी मुहम्मद जी। सुहिणे सिद्दीक़ अकबर खे लॻो हो डंग ज़हरीलो, छुटी वियो जॾ लॻी लिब पाक लासानी मुहम्मद जी। यमन में यार जे आशिक बटरी ही हुई कढी ॿाहिरि, उन्हीअ खे बि त उल्फत हुई जिगर जानी मुहम्मद जी। सुतल वारी त तल ते पियो पथर सिर ते सहे वेठो, हुई बांगे बिलावल सां ॻंढियल गानी मुहम्मद जी। मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो। कुठल बकरी ऐं पुट जाबिर जा थियणा कोन हा जहिड़ा, मगर जहिड़ा तॾहिं थिया जो हुई महिमानी मुहम्मद जी। क़यामत में कुलई ॾिसंदा कंदो साईं सखावत जॾ, अमल नेकनि जी बद अमलनि लाइ कुर्बानी मुहम्मद जी। जिते नफ़्सी पुकारींदा ॿुधी उम्मती ॿिया पैगंबर, हूंदी उन ॾींहुं बीहड़नी खे हैरानी मुहम्मद जी। जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, जलवो अज फरमायो, सवन जो मिलाद मनायो। लाशारी रहमतुल्लाह घुर दुआ अल्लाह जे दर ते, सदा आजिज़ लिखी वेठो मदह ख़्वानी मुहम्मद जी। असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद उस्मान महर अदा असद अली ऐं सभिनी दोस्तनि जी फरमाइश ऐं ख़्वाहिशुनि जो इज़हार पूरो करण जे लाइ मां पंहिंजे आवाज़ में अव्हांखे तमामु ख़ूबसूरत नात अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायां पियो। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जी मक़बूल मशहूर ज़माना नात मुंहिंजे आवाज़ में अव्हांजे समाअतुनि ताईं। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे। मूं मनी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर तूं बि मिठड़ा चौखड़ी मूंखे मंज़ूर आ, तूं बि मिठड़ा चौखड़ी मूंखे मंज़ूर आ। तुंहिंजे हर महिमान जो नात ख़्वानो कर हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़िया, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ आ, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ आ। गंज ॿिया तारे कबा जन तो जहिड़ो गोहर हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे, छोकिरो तोखां त तुंहिंजे दर मुंहिंजो घर हुजे। को बि चवंदो हबीब ॾे त हिकु महानबी, जहिड़े जात मदीने में त सिंधड़ी छाट बि, जंहिं जात मदीने में त मेहर छाट बि।
मुझो घर हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुझो घर हुजे लोट सां गॾु राम पारे मेले में रवा तंहिं बि पुंडड़ीअ में कखाऊं घर वॾे रवा रोज़ शब अखियनि अॻियां शलरो हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लुड़कारे कॾहिं बि काथे चाल ई सतर तोड़े सिकंदर सब अचण जे लाइ सिकंदर ई सतर तोड़े सिकंदर सब अचण जे लाइ सिकंदर पोखणी गिन पांच पाकिस्तान जो गवर्नर हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे गुफ्तगू ही पाण में गॾिजी कलाम कर नकीर ई मोहम्मद जो मदाही गुलाम नबी फकीर ई मोहम्मद जो मदाही गुलाम नबी फकीर ॾियोस माफ़ी ख़ैर सां खुशबाश ताईं महशर हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे छोकरो तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जी ख़ूबसूरत शाइरी अवां जे समाअतुनि ताईं महबूब दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सावन जो मिलाद मनायो जी सजणो महबूब आका जे आमद वारे महीने रबीउल अव्वल शरीफ़ जे चंड वारी भलारी रात ऐं उन रात में असां मौलूद मशहूर सिन्फ़ लोक अदब सिलसिले जी उन हवाले सां अॼु अवां जे समाअतुनि ताईं प्रोग्राम पहुचाइण जी कोशिशि कईसीं मूंखे उमेदु आहे त ॾेही परॾेही सभिनी सजणनि खे ॿियनि प्रोग्रामनि जीअं हीउ प्रोग्राम बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं इन उमेद सां त अवां सजण मुंहिंजे आका जे इन मीलाद जी ख़ुशीअ में तमामु घणो ख़ुशि हूंदा दुनिया जे अंदरि जीअं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर चयो त मुस्तफ़ा जी नात पढ़ंदे पढ़ंदे दम निकिरी वञे हिन ग़ुलामी शौक़ में शल ज़िंदगी गुज़री वञे अहिड़ी तरह सां मुंहिंजो शागिर्दु आहे अब्दुर्रज़ाक़ सूमरो क़ादरी कलंदरी लाड़काणे शहर जो वेंदे वेंदे अव्हां जे समाअतुनि ताईं ही ख़ूबसूरत संदसि आवाज़ में नात अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं था इन उमेद सां त आका जे सदके जिते हूंदा ख़ुशि हूंदा शाद हूंदा आबाद हूंदा दुनिया में जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो जलवो अज फरमायो सावन जो मिलाद मनायो मालिक जे महबूब दुनिया में जलवो अज फरमायो और मुखे आका जी मिठी मिठी नात मजिया मुखे आका जी मिठी मिठी नात मजिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात मजिया अल्लाह मुखे आका जी मिठी मिठी नात मजिया मुखे आका जी मिठी मिठी नात
नात में दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात में दिया। सारी दुनिया जो सहारो बड़े लक बनने वारो, सारी दुनिया जो सहारो बड़े लक बनने वारो, नूर वारो मुझो साए आगे रब के प्यारो, दिल के दुरूद सुने सलवात तवल पिया मुखे आका जी मिठी मिठी नात में दिया मुखे आका जी मिठी मिठी नात में दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात में दिया। ये मोहम्मद नाम ठरी पव दो आया मिठे मदीने वाले जी मुझे मता है शाम, मुखे आका जो नाम ठरी पव दो आया मिठे मदीने वाले जी मुझे मता है शाम, निस्बत नबी जी सा कायनात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात दिया। के घुरायो शान आका जो बधायो आला रेशम मथे पहुंचो दीदार करायो, राणे के घुरायो शान आका जो बधायो आला रेशम मथे पहुंचो दीदार करायो, या सतावी रचे बची रात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात दिया। सारी पढ़न था कुरान सब गायन का शान, किलो मिठो पया दायन सिंध जाए नाते खान, सारी पढ़न था कुरान सब गायन का शान, किलो मिठो पया दायन सिंध जाए नाते खान, जिया पायल जी मिठी मिठी लात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात दिया। सारी दुनिया का प्यारो मदीने जो नजारो गुनहगारन बदकारन जो ते आशोते कारो, सारी दुनिया का प्यारो मदीने जो नजारो गुनहगारन बदकारन जो ते आशोते कारो, सच चवा तो सैयद जी जात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी मिठी मिठी नात दिया मुखे आका जी प्यारी प्यारी नात दिया। जाते सुमेरो रफीक आए अरबी सा इश्क का हामन तो हरा जाने रब तो बदी